नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जे करतारपुर मोहल्ले वासी कुरैशी बिरादरी जे माण्हुनि पारां बाअसर जे मुबीना नाजाइज़नि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते शौकत कुरैशी, राजा आबिद, यूसुफ कुरैशी, इलियास कुरैशी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त करतारपुर मोहल्ले में शौकत कुरैशी जो प्लाट आहे जंहिं ते बाअसर ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। इन्हनि चयो त प्लाट अबनि ॾाॾनि जो आहे, वटनि रिकॉर्ड बि मौजूदु आहे। असां हाणे प्लाट ते अॾावत कराए रहिया आहियूं त बाअसर असांखे कमु करण खां रोके कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। ग़रीब मिस्किन हुजण जे करे केर बि मदद करण लाइ तयारु न आहे। बाअसरनि जी धमकियुनि सबबि हू सख़्त परेशान आहिनि। इन्हनि मुतालबो कयो त नोटिस वठी बाअसरनि ख़िलाफ़ कदम खयां वञनि। ॿी सूरत में SSP नौशरो हाफिज़ जे अॻियां सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।